जी सही बस। जी नहीं, फुल स्क्रीन कर दें। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। तमाम आयल मेंबर्स के भलेकार चवंदा अचो त क़ुर सिखूं सिंधी में। स्लाइड में जिन ॾिनल आहे 135 आयत खां पढ़ंदासीं 141 ताईं सूरह निसा जी अॼु, पर इंशाल्लाह इहा थींदी 138 खां। जी छो सही। जो इहे ॿ टे आयतूं असां पढ़ी आया आहियूं, ही स्लाइड में थोरी करेक्शन थींदी इंशाल्लाह ताला। ऐं ॿियो माज़रत, गुज़िरियल हफ़्ते असां क्लास न करे सघियासीं, साईं जिन जी तबियत सही न हुई, सो मौज़ू न पियो लॻो, त उन जे लाइ माज़रत अगेन। अच्छा, हिन खां अलावा हिकिड़ी नई चेंजिस आई आहे। जेका असांजी मुशावरती टीम आहे उन हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे, तव्हां अटेंडीज़ जेके आहिनि से सवाल करे सघनि था ड्यूरिंग द क्लास। पोइ इंशाल्लाह साईं जो मुख़्तलिफ़ जवाबु ॾींदो क्लास जे दौरान ई, ऐं वरी तफ़सीली जवाब इंशाल्लाह वरी क्लास जे आख़िर में इंशाल्लाह ताला। ऐं प्लीज़ फील फ्री टू आस्क एनी क्वेश्चन इफ यू हैव एनी एट द मोमेंट। तो जज़ाकल्ला ख़ैर साईं, ऐं सॼी टीम खे महिरबानी उन जो इन फ़ैसिले जो। चलो, जज़ाकल्ला, ओवर टू यू साईं। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बड़ी मेहरबानी, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। सही। बिस्मिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। असां जीअं साईं चयो त असां इंशाअल्लाह ताला 138 खां 141 ते इंशाअल्लाह ताला अॼु जो 20 नंबर जेको रुकू आहे उहो पूरो कंदासीं, जेको लास्ट टाइम असां न करे सघियासीं। छो जो इन में तमामु हिकिड़ी वॾी ॿ अहम ॻाल्हियूं आहिनि। ख़ासि तौर ते ही जेको आहे न, असां क़ुर अलाह पाक जो कलाम आहे, अलाह जो किताब आहे, त क़ुर पाक जे बारे में क़ुर छा थो चवे, हिकिड़ी तमामु अहम ॻाल्हि आहे जेका तव्हां हिते ॾिसंदव टॉपिक में ते, त उहा महफ़िल ई छॾे वञो जंहिंमें क़ुर ते तंज़ कई वञे। इहो अॻिते हली सिखंदासीं, ॾिसूं कहिड़ी आयत में आहे, अलाह आलम अॻिते हली ॾिसूं था पिया। ऐं ही 135 नंबर आयत ई इतां असां शुरू कयोसीं, जंहिंमें मोमिननि खे हुकुम हो त शाहिदी ॾियो हक़ ते, इंसाफ़ ते, चाहे तव्हांजे पंहिंजे, चाहे माउ पीउ जे, चाहे पंहिंजे माइटनि जे ख़िलाफ़ हुजे। इहो असां हिते ॾिठोसीं अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। त इहो हुकुम आहे, माना ईअं कोन चयो वियो आहे त इंसाफ़ कयो त सुठो आहे, न कयो त तव्हांजी मर्ज़ी, न, हुकुम आहे तव्हां थी वञो क़ाइमु रहंदड़ इंसाफ़ ते जॾहिं शाहिदी ॾियो त। उन खां पोइ 136 ऐं 37 में बि ईमान वारनि खे हुकुम आहे। कहिड़ो? हिकिड़ो उन में हुयो त ईमान वारनि खे चयो वियो त ईमान आणियो। इन में हिकिड़ी हिकमत ई उहा असां सम्झीसीं त कहिड़ी हिकमत ईअं छो चयो वियो आहे। उहो इन करे चयो वियो आहे, हीअ त ग्रामर जो पॉइंट ई जेका असां सम्झीसीं पई, त हिकिड़ी ॻाल्हि तमामु यादि रखी छॾियो हींअर बि जॾहिं रिपीट था कयूं पिया, त जॾहिं बि ही जमा में जीअं हुकुम आयो आहे न, ही आमनू, माना ईमान आणियो, वरी हिते आयो आहे आमेनू, न, ही आमनू आहे जिन ईमान आंदो, ऐं मादी जो ही फेल अमर हुकुम जो। आमिनू माना ईमान आणियो। त ही जेको अलिफ हिन जे अॻियां आहे न, हिनखे अलिफुल फारिक़त चवंदा आहिनि, फ़र्क़ु करण वारो। ठीकु आहे। ऐं ही जेको वाव ईंदो आहे न, की वावुल जमात चइबो आहे, माना जॾहिं जम जी ॻाल्हि आई आहे। ठीकु। इन खां पोइ हिन जी हिकिड़ी ॿी डेफिनेशन बि आहे अॻिते हली, वावुल जमात जी, उहा असां पोइ ॾिसंदासीं। माना इहो फ़ाइल थींदो आहे। ठीकु, बहरहाल उहो तव्हां हिते ॾिसंदासीं। पर ॻाल्हि इहा ई हिते अल फारिक़ जेको इहो अलिफ आहे, इन जी डेफिनेशन हीअ, इन खे असां सम्झियोसीं। ठीकु। उन खां पोइ जी वञा साईं, नहीं साहब। साईं कोर्स करे छॾिजो मूंखे प्लीज़। हा, ठीकु थियो साईं। हा, त हाणे ॻाल्हि इहा ही,
जीअं हे ॾिसो न, ही अलिफ आहे, इन खे अलिफ फारिक चइबो, फ़र्क़ु करण वारो। छा में फ़र्क़ु कंदो आहे, इहो हली पोइ ॾिसंदासीं, पर हीउ लिखिबो ज़रूरु आहे, क़ुर पाक में तव्हां ॾिसंदा जाते लिखियलु आहे इहो। ठीकु। हाणे उन खां पोइ ही ज़िक्र हो ईमान वारनि लाइ, त ईमान आणियो इहो छो हुयो? उहो इन जे करे हुयो त यहूदियुनि माना उन में जे नाला बि आहिनि कुझु, उन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो त असां तव्हां ते त ईमान आणियूं था पिया, ऐं क़ुर ते बि ईमान आंदोसीं। अलाह ते त ईमान यहूदियुनि जो अॻु में बि हुयो। नबीअ ऐं किताब जी ॻाल्हि आहे न। यहूदियुनि जो किताब तौरा, जेको हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते नाज़िल थियो, ऐं यहूदियुनि जो नबी जेको आयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम। भई असां त हुननि ते ईमान आणियूं था, उहो त थी वियो पंहिंजी जाति जेको हुननि जो पंहिंजो ईमान हुयो। हाणे जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आया आहिनि नबी थी करे, त हुननि जो त चऊं असां तव्हां ते ईमान आणियूं था पिया, क़ुर ते बि ईमान आणियूं था, छो जो तव्हां ते ईमान आंदोसीं त माना क़ुर ते ईमान थियो न। त बाक़ी ॿियनि नबियुनि जी ॻाल्हि कोन था कयूं असां। उते ई त ईमान वारनि लाइ इहो लाज़िम आहे। हुननि जो इशारो कंहिं ॾे हुयो? हज़रत ईसा अलैहिस्सलाम ॾे। त ईसाइनि सां असां ठहूं ई कोन, उन्हनि जे नबी खे असां कोन था मञूं। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जवाबु ॾियो, क़ुर पाक जी आयत लथी त ए ईमान वारो, छो जो ईमान त आणे चुका हुया, ईमान आणियो। न, तव्हांजो सही ईमान न आहे। हर नबीअ ते ईमान आणिणो आहे, इहो थियो। हुन खां पोइ अॻिते हलियासीं असां। पोइ जेको इनकार कंदो, उन जी ॻाल्हि हिते आई त उहो वॾी भुल में आहे, गुमराही में आहे, तमामु वॾी गुमराही में आहे, तमामु परे जी। उन खां पोइ 137 नंबर आहे त असां कवर कयोसीं त हिकिड़ी अजीब हिन में लफ़्ज़नि क़ुर पाक जा तव्हां ॾिसो सही जेके आया हुया, उहा आया इन लज़ीना आमनू, जिन ईमान आंदो सुम कफ़रू, पोइ कुफुर कयो, सुम आमनू, वरी ईमान आंदो, सुम कफ़रू, वरी कुफुर कयो। पोइ अलाह पाक उन्हनि जे कुफर में जेको आहे माना उन्हनि जे ज़िद जे करे उन्हनि जो कुफर खे वधाए छॾी। पोइ हाणे उन्हनि जी का बख़्शिश कोन्हे का, उहो रस्तो ई न लहंदा कोई। माना जॾहिं तमामु घणी गुमराही में हलिया विया, हाणे असीं रस्तो मोटण किथे आहे? ठीकु। उन खां पोइ 38 ऐं 39 आयत असां अॼु इहा हिते शुरू कयूं था पिया। उहो छा थी चए? 38 ऐं 39 ॿ गॾु रखी वञनि। इन जो को सबबु को पंहिंजी आयत असां तिलावत कंदासीं। साईं वली अला शाह साहिबु वेठा आहिनि, तमामु बहितरीनु तिलावत कंदा आहिनि, लुत्फ़ अची वेंदो आहे अल्हम्दुलिल्लाह। पर कोई ॿुधाईंदो त हे ॿई गॾु आयतूं छो रखियूं आहिनि। हालांकि असां हिकु तिलावत कंदा आहियूं हिकिड़ी आयत जी। हिकिड़ी आयत हितां हिते ख़तमु थी वई आहे, हितां वरी ॿी आयत शुरू थिए थी पई। कोई ॿुधाईंदो त ॿई आयतूं छो रखियूं आहिनि असां हिते? नंढड़ो हिकिड़ो निशानी सबबु। आहे। ओ इहा निशानी आहे ला जी। ला- हा, छो जो ही हिन सां गॾिजी पढ़ी सघिजे थो पियो, हिते ला आयो आहे, अलॻि पढ़ी सघिजे थो पियो। पर छा आहे त हिन जो मतिलबु जॾहिं कढिबो त ही अलॻि में मतिलबु न निकिरंदो। साईं तिलावत थिए जेकॾहिं प्लीज़, इंशाअल्लाह ताला। أعوذ بالله من الشيطان الرجيم بشر المنافقين بأن لهم عذابا أليما الذين يتخذون الكافرين أولياء من دون المؤمنين أيبتغون عندهم العزة فإن العزة لله جميعا صدق الله العظيم माशाअल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, ॾाढो साईं माशाअल्लाह। ॾिसो त तव्हां साईं हिते गॾे पढ़ियो अली मां निलज़ीन, वरी हिन खे अलॻि पढ़ियईं। माना हिते अलॻि पढ़ी त पोइ छा चई? अल-लज़ीन। ही कहिड़ो अल-लज़ीन? अलिफ ते नज़र त मूंखे ज़बर कोन थी अचे। साईं पढ़ियो त सही आहे, ज़ारी ॻाल्हि आहे। माना मूंखे सम्झणो आहे त साईं इहो छो पढ़ियो। ईअं न आहे त को साईं ग़लति पढ़ियो आहे। हिते अल-लज़ीन छो साईं पढ़ियो, कीअं? इहो कंहिंखे ॿुधाईंदो कोई? हिन हमज़ ही छा आहे? हिन खे छा चइबो आहे हिते? ही छा थो ॾेखारे? कंहिंखे ख़बर आहे? असां ज़िक्र करे चुका आहियूं, ही अलिफ जो हिकिड़ो क़िस्म आहे। सही। बिल्कुलु साईं, भले ग़लति हुजे, का ॻाल्हि कान्हे का, सिखूं था और सम्झी वठंदासीं। हमजल वसल त न आहे साईं? बिल्कुलु साईं, हमज़तुल वसल आहे। ऐं हमज़तुल वसल में कहिड़ी ॻाल्हि हूंदी आहे? हाणे ॾिसो, ही छा आहे? ही औलिया या अयबतगून, हिन ऐं हिन में कहिड़ो फ़र्क़ु आहे? हिन खे छा चइबो आहे? हिननि खे ही इन
साईं इहो जेको तव्हां हाणे ॾेखारियो था, हलो, हा जी साईं, हा हा, इन ते इहा निशानियूं आहिनि, ऐं हिन ते जेको मथियो आहे इन ते हमज़तुल वसल, इन ते निशानी न आहे, पर इनखे हिन सां मिलाए पढ़िबो। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, इहा ई ॻाल्हि आहे। ऐं हिनखे चइबो आहे हमज़तुल क़तअ, क़तअ तालुकात थींदो आहे, हा, माना क़तअ धार करणु। तालुकात धार करणु, माना क़तअ करणु माना कटणु, माना ही लफ़्ज़ कटियल आहे, ही अलॻि लफ़्ज़ आहे हिकिड़ो पूरो अखर, माना जेको बि चऊं। ऐं ही हमज़तुल वसल आहे, हिन जो इहो थींदो आहे त हिन सां जॾहिं गॾाए पढ़िबो त जीअं साईं पढ़ियो निल्लज़ीन, ऐं अॻिते ॾिसूं था त साईं नि छो पढ़ियो, हिते छो लिखियल आहे ने, पर ॻाल्हि चवण जी इहा आहे त ही अल्लज़ीन जॾहिं साईं पढ़ियो त हिन सां टेम्पररी हरकत ॾिनई, माना छा चवंदा आहिनि वक़्ती हरकत, छा चइबो हिनखे, वक़्ती हरकत। छो जो हिनखे साईं खे पढ़णो आहे त हमज़तुल वसल ते का हरकत कोन्हे का, हुनखे वक़्ती हरकत ॾेई सघे थो पियो। ऐं जॾहिं बि अल हूंदो आहे त हुन ते फतह जी हरकत ॾिबी आहे, अल्लज़ीन। ठीकु थियो, इहा ॻाल्हि सम्झ में अची वई। हाणे हिते लिखियो पियो आहे मिन दूनिल मुअमिनीन, अलिफ सां पढ़ियो न पढ़ियो, छो जो हमज़तुल वसल आहे। असां छा पढ़ियोसीं, मिन दूनिल, सिधो लाम सां मिलायोसींसि न, त हमज़तुल वसल न पढ़िबो जेकॾहिं असां गॾाए पढ़ूं था कंहिंसां, त ज़रूरत ई न आहे असांखे, गॾिजी वियो लफ़्ज़, वसल थी वियो माना मिली वियो। पर हाणे जेकॾहिं तव्हांखे को चए त हिन खे छड़ो पढ़ी ॾेखारियो त कीअं पढ़ंदव, हिन खे कीअं पढ़िबो, हिन खे कीअं पढ़िबो, छड़ो अलॻि अलॻि, हिन खे कीअं पढ़िबो, ही छा अल पढ़िबो, काफ़िरीन, साईं? ऊपर हा, अल काफ़िरीन अल मोमिनीन। अल मोमिनीन अल काफ़िरीन अल मुनाफ़िकीन। हाणे तव्हां जॾहिं हिते अल ॾेई पढ़ियो, अलिफ ते हरकत त कान्हे, पोइ तव्हां साईं अल पढ़ियो इन जे करे छो जो हिन ते वक़्ती हरकत ॾेई। अच्छा, जेकॾहिं ही हमज़तुल वसल न हुजे त पढ़ी ॾेखारियो, ही कीअं पढ़ो, हमज़तुल, लिमुनाफ़िकीन, जी साईं, लमुनाफ़िकीन, सही, इहो त तव्हां लाम ते त जज़्म आहे, तव्हां त लाम ते फतह ॾेई था पढ़ो। न रिल रे, ओ सॉरी, बशीर खे रे आहे, न कसर बशर न आहे, त साईं, न इनखे बशर खे न साईं, हिते ही पढ़णो आहे हा, फ़क़ति, फ़क़ति ही पढ़णो आहे, ऐं फ़क़ति ही पढ़णो आहे हमज़तुल वसल खां बग़ैर। कीअं पढ़ंदव, लमुनाफ़िकीन, मुनाफ़िकीन थींदो साईं, या मुनाफ़िकिन जो लमुनाफ़िक। पोइ ला ते त ज़बर अची वई। इहा ई ॻाल्हि आहे, ॾिसो लफ़्ज़ जंहिं अखर, जेको अखर शुरू थींदो सुकून खां, उन ते हरकत न हूंदी त उहो पढ़ी न सघिबो, इन करे ई हमज़तुल वसल ॾिबो आहे। हीअ तमामु तमामु सुठो मिसाल आहे सम्झण जे लाइ। सम्झण जो सुठो मिसाल आहे। हा, छो जो ॾिसो हिते लाम ते सुकून आहे न, सुकून माना हरकत न आहे, हरकत न हूंदी त लफ़्ज़ पढ़ी न सघिबो आहे। लफ़्ज़ उचारण लाइ उनखे हरकत ज़रूरी आहे। हाणे तव्हां ॾिसो हिते लिखियो पियो आहे आऊज़, आहे साईं, हिनखे छा पढ़ंदा असां, अऊज़, आऊज़ आहे। हाणे मां बिल्कुलु सही। हिनखे, ऐं हिन जी हमज़तुल वसल न आहे, ॾिसो हिनखे परमानेंट हरकत लॻी पई आहे, त माना हीअ हमज़तुल क़तई आहे, ठीकु। हाणे ईअं था कयूं त हिनखे अलिफ खे असां कढी था छॾियूं त ऊज़ थींदो, असां पढ़ी सघूं था न, ॾिसो ऊज़, ऊज़ माना जंहिं अखर ते हरकत आहे उहो पढ़ी सघिबो आराम सां। हाणे हिन में अहिड़े ई नमूने सां तव्हां अल वारा जेके बि ॾिसंदव, हमज़तुल वसल खां पोइ जेकॾहिं सुकून आहे त उहो अखर न पढ़ी सघिबो, इहो सम्झी छॾिजे बसि। इन करे हमज़तुल वसल ईंदो आहे। हाणे आयत नंबर 8 ते हलूं था पिया, त इन में आहे ख़ुशख़बरी। ख़ुशख़बरी कंहिंखे आहे, ख़ुशख़बरी त सुठी ॻाल्हि हूंदी आहे। ही कारे में छो लिखियो पिया, इन जो हिकिड़ो मक़सदु आहे। ख़ुशख़बरी साए में हुजणु खपे, सुठो रंग हुजणु खपे न, ख़ुशी जी ॻाल्हि खपे, पर ही कारे ते लिखियलु आहे हेठो बैकग्राउंड, माना का ॻाल्हि हिन में आहे, इहा ख़ुशख़बरी का सुठी कोन्हे का, रंग मुनाफ़िकीन लाइ त कारी मुनाफ़िकीन खे, हा मुनाफ़िकीन खे ख़ुशख़बरी आहे कहिड़ी, ओ हिन जी अज़ाब जी। अज़ाब जी ख़ुशख़बरी, इज़ाल हो ईंदो ॿिए अखर वारो, अज़ाब जी ख़ुशख़बरी त कोन थींदी आहे, पर क़ुर जो इहो कमाल आहे। क़ुर जी न हिकिड़ी तंज़ कजे, हिन आयत में तंज़ आहे मुनाफ़िकनि ते, कीअं ॾिसूं था, बशिरिल मुनाफ़िकीन, बशिर माना
ख़ुशख़बरी ॾे, केरु ॾींदो? कंहिंखे हुकुम रसूल खुदा कंहिंखे हुकुम आहे इहो? कंहिंखे चवणु आहे? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि एक वसल्लम जन खे। नबी त बस ख़ुशख़बरी ॾे पैगंबरनि खे बिअन्न लहुम अज़ाबन अलीमा, उन्हनि मुनाफ़िक़नि खे हीअ त हिन ॻाल्हि जी या हिन ॻाल्हि जी ख़ुशख़बरी ॾिए त उन्हनि लाइ अज़ाब आहे कहिड़ो? खुईंदड़ अज़ाबन अलीमन, ॾुखो ईंदड़। अलीमन छा थियो ही? अलीमन। हाणे ॻाल्हि इहा आहे त असांखे हिकिड़ा मख़रज थींदा आहिनि न, आहिनि असां। अलाह छा आहे? अलीमुन ख़बीर, ॼाणंदड़ आहे, ख़बीर आहे। उहो असां चवंदा आहियूं अलीमुन ख़बीर, केॾो हक़ीक़त में ग़लति मतिलबु थो निकिरे। जेकॾहिं अलीम जेको अलाह पाक जी ज़ात जी सिफ़त आहे, अलीम ॼाणींदड़, उहो जेकॾहिं असां हिन अलिफ़ सां पढ़ूं उचार में लिखंदा त असां आइन सां आहियूं, असांजो मख़रज ग़लति हूंदो आहे जॾहिं असां उहो आइन न चवंदा आहियूं। असां चवंदा आहियूं ख़बीरुन अलीम, नौज़ बिल्लाह मिना। अलीम हुजणु खपे, ख़बीरुन अलीम। अलीम 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 माना ॼाणंदड़। सही न? असां चवंदा अब्दुल अलीम, अब्दुल अलीम। हाणे जेकॾहिं अब्दुल अलीम आइन सां लिखिजे, पढ़िजे अलिफ़ सां, त छा थी वेंदो? ॾुखो ईंदड़। अलाह ॾुखो ईंदड़ न आहे, अलाह अलीम आहे, अलीम न आहे। इन करे थोरो असांखे हिन जो ख़्यालु रखणु खपे। आइन ऐं अ, अ ही अ, अ अ अ अहिड़े नमूने सां। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। बहरहाल घणी जी त तमामु सुठी आहे, असांजी अञा कोन्हे एतिरी प्रैक्टिस करणु खपे इंशाअल्लाह ताला। हाणे ॻाल्हि इहा आहे त इहा त आयत हिते पूरी थी, अॻिती आयत शुरू थींदी अल्लज़ीन खां। साईं जीअं पढ़ियो अलीम निल्लज़ी, साईं हिनखे गॾाए पढ़ियो। हिते त तनवीन आहे, पर साईं चयो निल्लज़ी, नून किथां आयो? ही नून किथां आयो आहे? तनवीन जे करे वाह तनवीन जे साईं, करे नून माशा अल्लाह साईं, इहो सवलो न आहे सम्झणु। साईं तव्हां जेका ॻाल्हि कई आहे, माशा अल्लाह वॾी बहितरीनु। हाणे ॾिसो हिनखे सम्झूं था ॿियनि जे लाइ, थी सघे थो कंहिंखे ख़बर हुजे, पर न त हिनखे सम्झूं था पिया। थोरो टाइम लॻंदो, पर इहे शयूं तमामु ज़रूरी आहिनि सम्झणु न, क़ुर पाक में लिखियूं पयूं आहिनि। ही छा आहे? हिनखे असां जेकॾहिं सुकून कंदासीं त कीअं पढ़ंदासीं? अज़ाबन अली लीमा अलीमा मां, पोइ हिते पढ़ंदासीं अल्लज़ीन। पर असां हिनखे गॾाए पढ़णु था घुरूं। हाणे हिन ते तनवीन आहे, इन करे गॾाइबो कीअं? तनवीन खे जॾहिं तव्हां खोलींदव त छा थींदो? अली मन। साईं बिल्कुलु केॾी बहितरीनु पॉइंट ॾेई आहे नईम साहब, माशाल्लाह। हिन थींदो अलीमन। हाणे हीअ आहे अलीमन, हिते सुकून अची वियो। ऐं अल्लज़ीन कीअं लिखिबो आहे? तव्हांखे ख़बर आहे, ही लाम जी शद आहे। हिनखे जो खोलजो त कीअं लिखिबो हुई? लाम ते पहिरियों सुकून आहे, पोइ लाम ते फतह आहे। शद ईअं ई थींदी आहे न। शद जंहिं बि अखर ते हूंदी आहे, उहो माना उन ते लिखिबो आहे। जी हा, माना उहे ॿ अखरनि माना लिखियल। लाम जेकॾहिं मां लिखां ॿ दफ़ा त हुन ते माना शद आहे, पर हिन ते शद ते वरी निशानी बि आहे, अलाम फतह आई आहे न। त पोइ माना पहिरें ते सुकून, ॿिए ते फतह। जेकॾहिं हिते दम हुजे हा त पोइ हिते कीअं लिखां मां? पहिरें ते सुकून, दम हुजे ॿिए ते दम हुजे हा। हे अले हुजे हा, फॉर एग्ज़ाम्पल लाम ते ले शब्द हुजे हा त पोइ पहिरें ते सुकून, ॿिए ते कसरा। त कसरा हाणे हिते फतह आहे न, त अली मन थियो ऐं हीअ अल्लज़ीन। मसइलो इहो आहे, हिकिड़ी तव्हांखे मां अहिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां, डेफिनेशन हुनजी पोइ 1000 बार मुतबा ईंदो इहो, जेको असांखे ख़बर कोन्हे का। उहा नोट करे ॿुधो प्लीज़। हिकिड़ी ॻाल्हि तमामु ग्रामर में जॾहिं वेंदो तव्हां क़ुर सम्झण लाइ न, क़ुर असां हिन ही कोन था सम्झो त कोई मास्टर्स करणी आहे, पर जॾहिं बि ॿ सुकून हूंदा आहिनि न, ॿ सुकून अखर, ॿ अहिड़ा अखर हुजनि जिन ते जज़्म हुजे, उन ॿिन्ही खे गॾाए नथो सघिजे। अरबी जो कानून आहे, ही हिन सां गॾिजी कोन थो सघे, छो जो हिन ते सुकून अची वियो, माना ही हिन सां गॾिजी नथी सघिजे। इन करे थींदो छा त पहिरें अखर खे
उनजी हरकत चेंज कबी, छो हरकत ॾिबी माना का सुकून जे बजाए, त जीअं उहा हिन सां गॾाए सघिजे। थींदो छा, हे ॾिसो कानून, ॿ सुकून गॾु नथा अची सघनि। जीअं अल सां गॾु तनवीन अची सघे थी, न ईंदी, इहो कानून आहे। तव्हां किथे बि अल ॾिसंदव, तनवीन न ईंदी आख़िर में, कानून 100%। उन खां पोइ ॿ सुकून बि गॾु नथा अची सघनि। इन करे पहिरें सुकून वारे अखर खे लाज़मन हरकत ॾियणी पवंदी, त जीअं हुन सां गॾाइजे। छा थींदो, उहो हे थींदो। अलीम घणे क़दुरु कसरा ईंदी आहे, कॾहिं कॾहिं दम ईंदी आहे, उनजो वरी हिकिड़ो अलॻि जॾहिं ईंदो उहो सिखंदासीं, पर फ़िलहाल हिते इहो तव्हां ॾिसो त कसरा ईंदी आहे। त थींदो छा, अलीम निल्लज़ीन, हिनखे निन थियो। ओ हिते उहो नून हिननि ॾेखारियो आहे त भई नून खे कसरा ईंदी, जो को साईं चओ त तनवीन में नून शामिल हूंदो आहे। माशाअल्लाह, इहा सुठी नॉलेज आहे तमामु। मां चवां त जंहिंखे इहा नॉलेज आहे, माना माना प्राउड जो मतिलबु ईअं न को गुरूर करे, पर शुकुर करे अलाह पाक जो, त अलाह साईं तूं मूंखे क़ुर पाक जी इहा नॉलेज ॾिनी आहे। तमामु वॾी ॻाल्हि आहे इहा, मुंहिंजे ख़्याल में तमामु। त पोइ इहो थींदो, तॾहिं जीअं साईं पढ़ियो हिते अज़ाबन अलीम। हाणे हिते ॾिसो अलीम, तनवीन न पढ़बी, अलीम निल्लज़ीन पढ़बो। पोइ हिते थींदो अज़ाबन अलीमन निल्लज़ीन न चइबो। छा चइबो, अज़ाबन, कोई उचारे ही वरी ॿीहर चवी ॾेखारे, जीअं साईं पढ़ियो वलीला शाह साहब, हिनखे कीअं पढ़बो, कोई पढ़ी ॾेखारे अज़ाबन खां। अज़ाबन अलीम निल्लज़ीन, अलीम, अलीम अलीमन निल्लज़ीन, तनवीन ख़तम थी वेंदी त हिकिड़ी फतह ईंदी, उहो ॾिसो था, उहो हीअं पढ़बो, अलीम निल्लज़ीन। निल्लज़ीन, अलीम निल्लज़ीन। ठीकु थियो। जॾहिं बि तनवीन ते कोई लफ़्ज़ ख़तम थिए ऐं अॻिते अल अचे, त पोइ गॾिबो ईअं ई आहे। हिनखे खोलिबो त ख़बर पवंदी अलीमन, वरी त पोइ थींदो निल्लज़ीन। इनशाला इहा उमेद आहे त जेके सम्झ में न अचे भले वीडियो ॾिसे ॿीहर, या पावर पॉइंट ॾिसे भले। आयत नंबर 139 ते हलूं था पिया, त असां ज़िक्र कंदा आहियूं औलिया, माना दोस्त, वलियुनि। ठीकु आहे। ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि आहे इज़त जी ॻाल्हि। इन ॿ टॉपिक आहिनि हिन में, ॾिसूं था पिया। अलाह पाक फरमाए थो पियो त उहे माण्हू जेके वठनि था या वठंदा आहिनि, किन तर्जुमनि में हूंदो आहे वठनि था, के लिखंदा आहिनि वठंदा आहिनि, हिन ॿिन्ही में को फ़र्क़ु कोन्हे को। पोइ इहो प्रेज़ेंट टेंस जी ॻाल्हि आहे, जेको कंटिन्यूअस आहे। ठीकु आहे। या मुस्तक़बिल जी ॻाल्हि बि थी सघे थी पई, छो जो हिकिड़ो फेल असां वटि थींदो आहे मादी, जंहिंमें ॻाल्हि थी चुकी। ॿिया हूंदा आहिनि टे क़िस्म जा, माना टेंस हूंदा आहिनि। फेल थी चुको जेको मादी में, ॿियो जेको अॼु हले थो पियो, हींअर ॻाल्हि कयूं था पिया, पाण क़ुर सिखूं था पिया, ऐं ईंदड़ हफ़्ते बि क्लास कबो। त इन में असांजो फ्यूचर टेंस जेको थींदो आहे, माना पास्ट टेंस, प्रेज़ेंट टेंस, फ्यूचर टेंस, अरबी में ईअं न कबो आहे, ईअं न थींदो आहे। पास्ट टेंस हिकिड़ो थींदो आहे, ॿियो हूंदो आहे उनखे चइबो आहे मादी, मज़ार में बि चवंदा आहियूं। मज़ार ॿियो हूंदो आहे मुदारे। मुदारे में ॿई मतिलब निकिरंदा आहिनि पिया, बिल्कुलु, हाल जो बि मुस्तक़बिल जो बि, प्रेज़ेंट बि फ्यूचर बि। त हीअ जेके मुदारे हूंदा आहिनि, उनजी माना इहा चई सघिजे थी पई त वठनि था या वठंदा आहिनि या वठनि था। जीअं जुमिलो लिखियलु हुजे ईअं सम्झिबो क़ुर पाक जो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त क़ुर पाक जी हर आयत, जेकॾहिं मां चवां जुमिलो आहे, इहो मां गुनाह कयो या इहो सही ॻाल्हि आहे, या हिन में का ॻाल्हि आहे? ईअं चवणु गुनाह थींदो छा त आयत त जुमिलो आहे कोई? निशानी है ना साईं। बिल्कुलु साईं। क़ुर पाक जी आयत, आयत जा ॿ मतिलब हूंदा आहिनि। हिकु क़ुर पाक जी आयत जी माना वर्स, ॿियो आयत माना निशानी। उन में निशानियूं आहिनि। अलाह पाक चए थो हिन में जेको आहे न, अलाह पाक जूं निशानियूं, पोइ चाहे वण टिण हुजे, आसमान हुजे, ज़मीन हुजे, ईअं चइबो उहे निशानियूं आहिनि। पर ॻाल्हि चवण जी इहा आहे त क़ुर पाक जी आयत बिल्कुलु जुमिलो आहे, को गुनाह न आहे चवणु। या उन में हिक खां वधीक जुमिला बि थी सघनि था पिया, का ॻाल्हि कान्हे का हिन में। छो, इहा कम्युनिकेशन आहे। असां चवंदा आहियूं अलाह थो चवे, सिंधी में असां चवंदासीं दादा कंहिं चयो त हेॾे जेको आहे शाम जो 5 बजे मां फ़ोन कंदुसि, इहो जुमिलो आहे न। कंहिं चयो त न हिनखे
जेका माना बिना वज़ू जे नमाज़ न पढ़, हुकुम कई ॿार खे न पहिरीं वुदू करे अचु, इहो जुमिलो आहे न। कंहिंखे हुकुम करणु, कंहिंखे न कर करणु, कंहिंखां पुछणु, अदा सांझी जो वक़्तु थियो आहे या अज़ान थी वई आहे या न थी आहे अञा। हाणे हिन में तव्हां कंहिंखे चयो का ख़बर कोन्हे का, पर जुमिलो त आहे न। माना सुवाल कजे, कंहिंखे मना कजे, कंहिंखां पुछिजे, कंहिंखे का शइ चइजे थी या ॿुधाइजो त ॾिसे आसमान ॾिस नीरो रंग आहे आसमान जो, सभु जुमिला आहिनि इहे। ऐं क़ुर पाक जूं आयतुनि में बि जुमिला आहिनि, उहो असां सिखंदासीं। त या जुमिलो हूंदो सुवाली, नाकारी, माना सभु शयूं असां ॾिसंदासीं उहे। त हीअ बि जेको आहे माना इन में जॾहिं मुदारियो अचे थो पियो त इहो माना प्रेज़ेंट ऐं फ्यूचर जे लाइ आहे। उहे माण्हू जेके वठनि था या वठंदा आहिनि काफ़िरनि खे दोस्त करे, काफ़िरीन औलिया दोस्त करे, मिन दूनिल मोमिनीन, दूनिल मोमिनीन, हमज़तुल वसल न पढ़ियोसीं, मिन दूनिल मोमिनीन। जो हिन ते ॾिसो, हिनखे हरकत आहे, हिते सुकून आहे त मूंखे का परवाह न आहे, छो जो ही हरकत त आहे न जेको हिन सां गॾिजे थी वञे। मिन दूनिल मोमिनीन, ही हिनखे चइबो आहे मोमिनीन, मूमिनीन न पढ़बो, हिनखे मूमिनीन न पढ़बो। हिन जे मथां हमज़ा आहे, ही वाव हमज़ा आहे, माना हिन जो अधु उचार थींदो आहे मुमिनीन, मुमिनीन ईअं पढ़बो। कोई पढ़ंदो हिनखे मिन दूनिल मोमिनीन, कीअं पढ़जे? मिन मिन दूनिल मुमिनीन। मुमिनीन, बिल्कुलु हिनखे झटको ॾिबो आहे थोरो तीअं। कलकलो इनखे चवंदा न से आहिनि न कलकलो थींदा आहिनि उहे 5 अखर कुतुब जद। कुतुब जद, हा, कुतुब जद। हिन में ही वाव ते वाव ते या ते जॾहिं बि हमज़ा हुजे त कलकलो थींदो, ठीकु। Okay. वाव ते ऐं या, सॉरी कलकलो न, माना झटको ईंदो आहे हिनखे पढ़ण में। या अबुदू अन उहो त आहिनि, उहो ॿिया मिसाल आहिनि, पर भला हिते मूंखे ॻाल्हि इहा आहे त वाव ते सुकून आहे, पर ही वाव ते हमज़ा आहे, ठीकु आहे। ॿी हरकत काई कान्हे वाव ते, ॾिसो हरकत काई कान्हे, हरकत हूंदी त झटको न ईंदो, मुमिनीन ईअं थींदो आहे, ठीकु। माना इहो हमज़ा हिन खां मथां हूंदो। अच्छा, हाणे ॻाल्हि इहा आहे त जेके माण्हू वठनि था मोमिननि द्वारा, मोमिननि धारा चइबो, मिन दूनिल मोमिनीन, अयब्तगून इंदहुम मुल इज़्ज़त, छा उहे घुरनि था उन वटि मान या इज़त? माना जेके माण्हू का मोमिननि खे छॾे काफ़िरीन खे दोस्त था रखनि, माना छा उहे पंहिंजे लाइ का इज़त था वठनि? इज़त जो उन्हनि खे ख़्याल आहे त असांखे हिते इज़त मिलंदी, छो जो वॾा माण्हू आहिनि, असां वॾा माण्हू उते उहो सही आहे रखणु उन्हनि सां दोस्ती। अलाह पाक थो चए फ़इन्नल इज़्ज़त लिल्लाहि जमीआ, हिकिड़ो अजीब लफ़्ज़ आहे जमी आ, जमा सभिनी खे ख़बर आहे। रज़ियल्लाहु अनहुम अजमईन चवंदा आहियूं असां, असाब सॻिड़ो थींदो आहे अबू बकर सिद्दीक़, हज़रत उमर साईं, हज़रत उस्मान, हज़रत अली साईं फॉर एग्ज़ाम्पल, या ॿिया असाबनि जा नाला खणूं त असां चवंदासीं रज़ियल्लाहु अलैहिम, अलैहिम अलैहि न अलैहिम ऐं सां अलैहिम अजमईन, अजमईन माना सभिनी ते, जमा में, ही जमा जो आहे। त हाणे अलाह पाक चए थो त छो त वरी चए थो फ़इन, बेशक, कंहिंखे बेशक जो लफ़्ज़ छो त करे लिखंदा आहिनि, छो त इज़त त अलाह लाइ ई आहे, कहिड़ी? समूरी, मुकमिल। पर माने करे ब्रैकेट में करे बेशक लिखियो आहे, त जेकॾहिं असां मां बेशक लिखिजे त छो त लिखण जी ज़रूरत न आहे पोइ, त बेशक इज़त यानी मान त अलाह जे लाइ आहे, समूरी, बल्कि लफ़्ज़ आख़िर में अची वियो समूरी। हाणे ईअं बि थी सघे पियो त फ़इन्नल इज़्ज़त लिल्लाहि, इज़त त अलाह लाइ आहे, पर जमीअ नचण सां इहो थींदो त माना कहिड़े बि क़िस्म जी कंहिं बि वक़्तु इज़त अलाह पाक लाइ आहे। उन खां पोइ 140 नंबर जॾहिं आयत ईंदी, माना मक़सदु चवण जो इहो आहे त जेकॾहिं तव्हां काफ़िरनि खां इज़त कोन घुरो वञी करे, वॾे माण्हुनि वटि वेही माण्हू जेके इज़तूं घुरंदा आहिनि न, हूअं बि अॼुकल्ह बि इहो आहे त वॾे माण्हू सां गॾु वियो त मुंहिंजी इज़त थींदी, इज़त इन में न आहे।
पैसे वारनि जे साम्हूं इज़त थिए त थिए, बाक़ी अलाह वटि इहा इज़त इज़त इन मयार ते कोन्हे का। अलाह वटि इज़त वारो केरु आहे? असां इज़त चवंदा आहियूं, इज़त आहिनि असां इज़त वारो केरु आहे अलाह वटि? उहो जंहिंखे तक़वा आहे, मुतक़ी परहेज़गार। जेको परहेज़गार आहे, जेको अलाह पाक खे उहो वधीक पसंदि आहे। ईअं जेकॾहिं दौलत ते हुजे हा त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे त दौलत हुकुम हुकुम थियो त जिब्रील अलैहिस्सलाम चयो त तव्हां चओ त मां हे औद जबल खे सुनो करे छॾियां, ज़रूरत ई कोन्हे। हज़रत उमर साईं जन हिकिड़ो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे असां ज़िक्र करे आहियूं त मस्जिद नबी में कंहिं ॿिए हंधि ॾिठो त पाण मतिलबु खजूर जेको थींदो आहे न, माना खजी जो विहाणो वग़ैरह हुन में अहिड़ो क़िस्म जो हुयो, ऐं पाण हुते सुता पिया हुया। हज़रत उमर साईं जन उमर साईं जहिड़ी तबियत सख़्तु दिलि वारो रोई वेठो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जाॻिया फरमायूं, अलाह आलम जेके लफ़्ज़ उहे अलाह बहितर थो ॼाणे, उमर छो त ही बादशाहनि वारा माण्हू कैसर किसरा वारा या ॿिया बादशाह, इन्हनि जी त ॾिसो अलाह, माना इहे त केॾो कंफर्ट सां तमामु रहनि था पिया, ऐं अव्हां त अलाह जा नबी आहियो। त ॻाल्हि इहा आई त मालदार हुजणु, बादशाह हुजणु ऐं अलाह जो नबी हुजणु त फ़र्क़ु आहे न। इहे सभु ग़ुलाम आहिनि। माना दौलत जी जेकॾहिं हुजे हा त उमर साईं जन कहिड़ी दौलत न पिया पाण वटि ठाहे सघनि। इहो मिसाल सभिनी ॿुधो हूंदो त जुमे जे ख़ुतबे में जॾहिं ॾिठो त नबी हज़रत उमर साईं जन खे हिकिड़ो डिघो चुगो पियो आहे, जेको जुबो पियो आहे, चऊं त जेको हिसे में आयो हो जेको माल गनीमत ते हिते रोम या हुननि ते हमले खां पोइ, उन में त तव्हां वटि त जेको आहे सभिनी खां मथे आहे इहो, उनखे त हिकिड़ी हिकिड़ी कमीस ठही आहे, तव्हांजो कदु डिघो आहे, तव्हांजी कमीस कीअं ठही हिन मां? उन्हनि पुछियो उन वक़्तु असां सगोर ॿिया जेका हुया, हुन फरमायो त मूंखे मुंहिंजे पुट मूंखे पंहिंजो हुयोसि, मूंखे न तॾहिं मुंहिंजी कमीस ठही आहे। त माना दौलत जी ॻाल्हि ई न ईंदी। हज़रत उमर साईं जन जो नालो अॼु ताईं आहे या कंहिं ॿिए जो नालो अॼु ताईं आहे? अलाह जेके इज़त ॾे, हक़ीक़ती इज़त उहा ई आहे। आयत 140 चए थी पई तअज़ीम क़ुरान बाबति इहो वाज़े हुकुम आहे जो असां ज़िक्र करे आयासीं, हाणे हिते ॾिसूं था पिया, तमामु अहम ॻाल्हि आई आहे। ऐं असांजे मुआशिरे में वॾी ख़राबियूं अची वियूं आहिनि, जंहिंमें हिन खे असांखे आयत खे सोचणु खपे। हा, ॿी ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी थोरी हिन खां पहिरीं ॻाल्हि हीअ सूरत शूरा आहे, माना असां उहो पढ़ूं कोन था पिया, पर हिन में हिकिड़ी ॻाल्हि आई, औलिया हिते आयो हुयो। हा, हिकिड़ी थोरी इहा ॻाल्हि त हीअ जेको शूरा लिखियलु आहे, इहो हिन में नुक़्तो कोन्हे को छो, ऐं हिनखे असां पढ़ंदा कीअं आहियूं, हिन में को फ़र्क़ु ॿुधाईंदो? हिन में कहिड़ो फ़र्क़ु आहे? जी साईं? अलिफ या आहे। हा, सवलो सिधो सुठो जवाबु। हीअ या आहे, हिन में नुक़्ता हूंदा आहिनि। ही या न आहे, या वांगे लिखिबो आहे, पर हिनखे हीअ चइबो आहे अलिफ। हीअ अलिफ मक़सूर आहे। माशा अल्लाह, सही हाल मीट कजो सभिनी खे। ठीकु आहे नी? ओके, उन खां पोइ ॻाल्हि इहो तमामु वॾो फ़र्क़ु आहे, सम्झणु खपे इहा ॻाल्हि। हाणे अचूं था पिया, हीअ जेको माना कहिड़ी हिन में ॻाल्हि रखी पई सी थी, ही इज़त जेका आहे, इहो जेको टॉपिक हले पियो, उन में ही 3 आयतूं आहिनि। असां हीअ पढ़ियोसीं हींअर निसाए में 128 नंबर आयत में, 128 138 28 या हा 138 हूंदी, इहे ग़लति थी वियो आहे। 138 में हीअ असां पढ़ूं था पिया, फ़इनल इज़्ज़त लिल्लाह जमीआ। ही सूरह फातिर आहे, 35 नंबर सूरत। 35 नंबर माना सूरह यासीन खां हिकिड़ो पहिरीं, 36 नंबर यासीन आहे। इन में बि आयो आहे, मन कान युरीदुल इज़्ज़त, जंहिंखे इज़त खपे थी पई, फलिल्लाहिल इज़्ज़त जमीआ। हिते इज़त थियणु खपे, फलिल्लाहिल इज़्ज़त, या
पूरी सारी इज़त कंहिंजे वटि आहे? अलाह लाइ आहे। माना अलाह जेके इज़त ॾे उनखे इज़त मिलंदी। जेके अलाह चए इज़त वारो उहो इज़त वारो, न त ॿिए खे किथे आहे। ॿियो सूरह अल मुनाफ़िकून, मुनाफ़िकून त असां पढ़ूं था पिया, उनजो मुनाफ़िकनि जी सूरत जो नालो नंबर कहिड़ो आहे? अल मुनाफ़िकून त असांखे ख़बर आहे सूरत आहे। ऐं ॾिसो मां हिते पढ़ां थो पियो अल मुनाफ़िकून, हमज़तुल वसल अथव। अन निसाए हमज़तुल वसल आहे, अन निसाए अल करे पढ़ियुमि त ही मुनाफ़िकून जी सूरत नंबर कहिड़ो आहे क़ुर पाक में? 63 टेहठि साईं, बिल्कुलु माशाअल्लाह सही, फर्स्ट क्लास। 1963 में जेको जाॻियो, यादि करे अहिड़े नमूने सां। अच्छा, हाणे इन में बि अलाह साईं पिछे थो वलिल्लाहिल इज़्ज़त वलिरसूलिही वलिल मोमिनीन। इज़त कंहिंजे लाइ आहे? अलाह जे लाइ आहे। ॿियो कंहिंजे लाइ आहे? नबीअ लाइ आहे, रसूली रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं टियों कहिड़ो आहे? वल मोमिनीन, इज़त इन्हनि मोमिननि जी आहे। भले तव्हांजे काफ़रनि वटि वियो वॾा वॾा हवाला कयो, पर इज़त कंहिंजी आहे? अलाह जी, जमीअन मुकमिल। हिते अलाह पाक चए थो पियो त इज़त आहे अलाह जे लाइ, उन जे रसूल जे लाइ ऐं मोमिनीन जे लाइ। मोमिनीन माण्हू थिए न, छो जो जेकॾहिं मोमिनीन खे चयो वियो उन्हनि खे उन ज़माने में यहूदीन खे त या अयुल्लज़ीना आमनू आमिनू, माना उन्हनि में का हिकिड़ी शइ घटिताई हुई जेका उहे पूरी उन ते मोमिन जी डेफिनेशन त न पालनि। अहिड़े नमूने सां असां पाण खे ॾिसणु खपे त असां मोमिननि जी कहिड़ी डेफिनेशन ते कोन था हलूं, त पोइ उनखे असांखे पाण खे मोमिन करणु खपे इनशाला। आयत 140 तहज़ीम क़ुरान बाबति वादी हुकुम आहे। माना ईअं न आहे त को मूंखे मुफ़्ती ईअं ॿुधायो आहे की मुफ़्ती हीअं चयो आहे, क़ुर बि चए पियो। हाणे हिकिड़ी थोरी इहा ॻाल्हि ई त हिते लिखियलु आहे वक़द, माना बेशक तहक़ीक़, नज़ल अलैकुम फिल किताब, बेशक लाथो आहे अवां ते ही हुकुम किताब में। हाणे तर्जुमनि में लिखियो पियो अथव, हिन में आइन कोन्हे को, हिकिड़े तर्जुमो जेको असां कढियो आहे जितां, असां उन खे वॾो दर्जो अता करे जंहिं बि महिनत कई आहे, पर ही वाक़द जॾहिं ईंदो त हिन में कहिड़ी शइ खुटल आहे तर्जुमे में? उहो शुरू में ही वाह लिखियलु आहे न, व जो तर्जुमो छा थींदो आहे? ऐं ऐं, पर हिते ऐं लिखियलु कोन्हे। ऐं जेको आहे इहो कनेक्टर आहे, हिकिड़ी ॻाल्हि ऐं ॿी ॻाल्हि। त कनेक्टर जेकॾहिं हुजे त कम से कम हिते ऐं हुजणु खपे, ऐं बेशक रातो आहे, ठीकु। इन करे उहो कोन्हे। ॿी ॻाल्हि इहा त हिते तव्हां ॾिसो आयत लिखी पई आहे, मां इहो चवंदो आहियां त तव्हां जेकॾहिं असां क़ुर सिखिया हूं न, इन मां कहिड़ो फ़ाइदो थींदो आहे? जॾहिं मां ॾिसंदो आहियां व्हाट्सएप ते ॾिसंदो आहियां त जेके तर्जुमा थियल हूंदा आहिनि उन्हनि में कहिड़ियूं शयूं जेके हूंदियूं आहिनि उहे सही त सुठी ॻाल्हि आहे, पर कई शयूं सही न हूंदियूं आहिनि, पर असां फॉरवर्ड करे छॾींदा आहियूं, फॉरवर्ड छो जो ख़बर ई न पवंदी आहे। न पाण खे अमल करिणो आहे, ॿिया वञी कनि। ऐं इहो बि न आहे ॾिसणो त उहो सही मां फॉरवर्ड कयां थो या न। इहा फॉरवर्ड जी आदत जेका आहे न, इहा सवाब ख़ातिर ॾाढी सुठी आहे, पर कम से कम ख़बर त पए त हुन में लफ़्ज़ सही लिखियल आहिनि। हाणे तव्हां ॾिसो जेका हीअ अचे व्हाट्सएप ते वक़्त नज़ल अलैकुम फिल किताब, इन जो तर्जुमो अचे बेशक लाथो आहे अलाह अवां ते ही हुकुम किताब में, त तव्हां छा था सम्झो? ही सही आहे? ही तर्जुमो सही आहे? तफ़सीरी तर्जुमो सही आहे, मक़सदु हिन जो इहो थो निकिरे, पर सही तर्जुमो लफ़्ज़नि जो इहो न आहे। छो जो मूंखे ॾेखारियो त अलाह जो लफ़्ज़ हिते किथे लिखियलु आहे? अलाह जो लफ़्ज़ कोन्हे। आयत में लफ़्ज़ कोन्हे त तर्जुमे में लफ़्ज़ छो थो अचे? ऐं ॿियो आयत में व लिखियलु आहे, उनजो तर्जुमो हिते किथे आहे? ऐं कोन्हे को, माना ही तर्जुमो मुनासिब न आहे। हिन जो तर्जुमो थियणु कीअं खपे? ऐं बेशक हुन लाथो तव्हां ते, हिन में हुन लिखियलु आहे, हुन माना के, उहो अलाह ई आहे यकीनन, पर अलाह ईंदो ब्रैकेट में सम्झण जे लाइ। ही अलाह सम्झण जे लाइ ब्रैकेट में हुजे, जेकॾहिं ब्रैकेट में न आहे त तव्हां ईअं चओ त इहो आयत जो पार्ट आहे, जेका ॻाल्हि ग़लति आहे। उमेद ॻाल्हि सम्झ में आई हूंदी। ऐं तर्जुमो छा थींदो? ऐं बेशक हुन यानी अलाह लाथो तव्हां ते नज़ल अलैकुम, अलैकुम माना अलाह माना मथां, अला कुम माना तव्हां ते, फिल किताब किताब में, ही हुकुम त माना अलाह लाथो किताब में हुकुम, माना हींअर नथो चए त मां लाहे थो पियो हींअर। नज़ल
नज़ल पास्ट टेंस आहे। पास्ट टेंस जी निशानी हिन में कहिड़ी आहे? पास्ट टेंस जी ऐं कसर आहे। हो हीअ साईं, त सही था हा, थो, ओ हीअ फतह चइबो हो, पर तव्हां सही था सॉरी चओ। पता, सॉरी हा पता, एग्ज़ैक्टली, मतिलबु पता ॻाल्हि उहा ई माफ़ तव्हांजी कजो। मां सम्झी। त हा, हीअ आख़िरी अखर ते छा आहे? पता। फतह, ऐं पहिरें ते बि फतह, माना इहो पास्ट टेंस थी वियो, डन थी वियो, ख़तमु। त माना इहो पास्ट टेंस लाथो तव्हां ते, माना हिन में आयत में नथो लाहे, इहो अॻे लही चुको आहे। उहो कीअं? ऐं हिन आयत में तव्हां ॾिसो जॾहिं शुरू थिए थी 140 ते लिखियो पियो आहे 1/3, माना इहे 3 पार्ट असां कया आहिनि आयत जा सम्झण जे लाइ। ऐं हिकिड़ो हीअ मिंट, सॉरी माफ़ कजो, 139 ते थोरो वञिजो वापसि। जी सही पाण पढ़ी। हा सी, ओ हा सी, त हिन अल्लज़ीन खां पोइ तख़्ज़ून तव्हां काफ़िरीन औलिया, जेके वठनि था पिया दोस्त करे काफ़िरनि खे मोमिननि धारां, छा उहे घुरनि था उन्हनि वटि मान इज़त? पर बेशक छो त इज़त त अलाह ला ई आहे समूरी। हा, ठीकु आहे साईं। ठीकु आहे न, हलो हिते जी हिकु जी 140 नंबर आयत ते थी पई आहे, इहो असांखे करे आयासीं हाणे। त ॿियो पढ़ो। हा, ही ॿियो पार्ट जेको आहे हिन जो, जॾहिं तव्हां ॿुधो अलाह जे आयतुनि खे ईअं जो इनकार कयो वञे थो उन्हनि जो, अन माना हूअं दैट थींदो आहे, पर हिन थींदो जॾहिं, इज़ा समय तुम माना तव्हां, तुम माना तव्हां, समय माना ॿुधणु, ॿुधो था आयात लाइ, जिन जो मतिलबु छा थींदो सिंधी में? आयात लाइ जो उहे लिखियो पियो आहे। आयात लाइ माना अलाह जो आयतूं। आयतूं अलाह जो। हाणे अलाह जूं जॾहिं अची वियो त थींदो, असां अरबी में हिनखे कहिड़ो लफ़्ज़ ॾींदा आहियूं? जीअं हर्फ़ जर ईंदो आहे त जारुन व मजरूर थींदो आहे न, अलाह जूं आयतूं, इनखे असां अरबी में छा चवंदा आहियूं? हिकिड़ो लफ़्ज़ आहे हुनजो सम्झण जे लाइ। मुदाफ मुदाफ इलैह। माशा अल्लाह, मुदाफ मुदाफ इलैह। माना जॾहिं बि कॾहिं बैतुल्लाह रसूलुल्लाह, इहो छा आहे? मुदाफ मुदाफ इलैह। माना बैत असां घर जी ॻाल्हि था कयूं, घर, पर कंहिंजो घर आहे? अलाह जो। अलाह जो। मुदाफ इलैह जो लफ़्ज़ जेको थींदो उहो हुन ते कसरा ईंदी आहे, आख़िर में मजरूर थींदो आहे उहो बि। हर्फ़ जर अचे उन खां पोइ जेको इस्म ईंदो आहे उहो बि मजरूर थींदो आहे, ऐं मुदाफ इलैह जॾहिं हूंदो आहे उहो बि छा हूंदो आहे? मजरूर। मुदाफ इलैह छा हूंदो आहे? मजरूर। तॾहिं तव्हां चवंदा काबतुल्लाह, कॾहिं तव्हां चयो आहे काबतुल्लाह, कंहिं कॾहिं चयो आहे काबतुल्लाह, कॾहिं चयो आहे न काबतुल्लाह, छो? काबे जो ज़िक्र था कयूं, काबो कंहिंजो आहे? अलाह जो। त अलाह जो लफ़्ज़ छा थींदो? जंहिंजी शइ आहे उहो मजरूर थींदी, उहो लफ़्ज़ मजरूर। ठीकु आहे, त थींदो हिते आयात लाइ युकफर बिहा व युस्तहज़ा, यस्तहज़ी माना खिल भोग करणु, हुन ते मज़ाक करणु। अलाह यस्तहज़ी बिहिम, जेके अलाह जेको आहे न, जेके काफ़िर कंदा हुआ जॾहिं मोमिननि सां मिलंदा हुआ त जेको आहे चवंदा तव्हां सां गॾु आहियूं, वरी हुननि ते वञी जेको आहे उहो मिलंदा पंहिंजे ॿिए शैताननि सां, त चवंदा त असां त हुननि सां गॾु आहियूं, असां त खिल मज़ाक कंदा आहियूं, छोटे बड़ी मज़ाक में। ईअं अलाह चए थो इहे मोमिननि सां गॾु रही धोखो था ॾियनि, अलाह हिननि सां मज़ाक थो करे, मुनाफ़िकनि जी ॻाल्हि अगेन। त वई उस्ताज़ आहे, माना आयतुनि ते तंज़ कई वञे, मश्करी कई वञे। फला तक़ूदू, हे त हुकुम आहे, पोइ न तक़ूदू, ही मां तक़ूदू में ता माना जो मतिलबु छा थींदो? वाव आहे हिन सां गॾु जमा जो, ही वाउल जम आहे। छा आहे वाउल जम आहे? उन खां पोइ ही अलिफ कहिड़ो आहे? अलिफ फारकत। त ही ता जो मतिलबु छा थींदो? तव्हां साईं, तव्हां थींदो, जमा वारो तव्हां थींदो। फला न अवी, फला न, पोइ न तक़ूदू, तव्हीं वेहो, हुते क़ाइदो थींदो आहे न, क़ाइदो कबो आहे। त इहे जेको आहे हिकु त थींदो आहे माना ॿिनि रुकू जे विच में, या क़ाइदो करे वेहबो आहे, त इहे बि पढ़िबो आहे। क़ाइदो माना वेहणु। त न वेहो तव्हां मअहुम, उन्हनि सां गॾु, हता जेसीं यख़ूदू, उहे अलिफ आहे फारिकत, अलिफ फारिकत, यख़ूदू फी हदीसिन गैर ही,
जेसीं उहे बहस कनि, हदीस माना बहस थींदो आहे या ॻाल्हि कनि, ग़ैर ई ग़ैर माना ॿियो कोई कंहिं ॻाल्हि ॿिए जी, माना उन्हनि सां गॾु न वियो जेसि ताईं जेकॾहिं इस्तज़ा थिए थो पियो, जेसि ताईं को टॉपिक चेंज थिए पोइ भले तव्हां वञी नोट वियो। हदीसनि जो हिते ॾाढो इहो तव्हां चओ था कन्वर्सेशन ॻाल्हि छा जी माना था वठो हिते हिन कहिड़ी में साईं, कहिड़ी हिते में? हदीसनि हदीस माना का ॻाल्हि हदीस हूंदी आहे का बि ॻाल्हि, का ख़बर। हा हदीस त जा ॿ माना तव्हां मतिलब, इहो ॾिसो त उहो जेके हदीस पाक पाण सलाह में हदीस पेश कई थी वञे उहो बि अहिड़े नमूने सां माना का ॻाल्हि का उहो ॻाल्हि आहे न, हा बिल्कुलु हा एग्ज़ैक्टली का ख़बर आहे हुन में, बिल्कुलु। ॾाढी ॾाढी सुठी हिते मूंखे माना लॻी असां जीअं हदीस जी असां ॻाल्हि कंदा आहियूं। जी जी, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। पर हीअ हुकुम केॾो तमामु अहम आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त तव्हांखे चयो वियो आहे अॻे, भई अॻे चयो वियो आहे, माना हिते जो असां चइजो थो पियो इन को अॻे माना का ॻाल्हि थी आहे, ॾिसो क़ुर पाक छा थो चवे सम्झण जी ॻाल्हि आहे। पर हज करे तव्हां हुननि सां जॾहिं नथा वियो, अलाह पाक जी आयत में अचे थो पियो, न त पोइ छा थींदो, इन कुम बेशक तव्हां बि, कुम माना तव्हां, बेशक तव्हां बि, इज़म मिसलुहुम उन महल जॾहिं तव्हां थींदो उन्हनि जहिड़ा थी वेंदो, उन्हनि हिन जहिड़ो मिसाल, हिन जहिड़ो, हिन बिल्कुलु हिन मिसाल हिन जे मसाल आहे, माना उहो हिकु जहिड़ा आहिनि। इन अलाह जामिल मुनाफ़िकीन वल काफ़िरीन, बेशक अलाह गॾु कंदड़ आहे मुनाफ़िकनि खे ऐं काफ़िरनि खे फी जहन्नम जमिया, सभिनी खे दोज़ख में। अलाह केॾो न त माना पोइ मुनाफ़िक ऐं काफ़िर जेके आहिनि ॻाल्हि साॻी था थी वञनि। इहे मुनाफ़िक ई कंदा हुया न, इहे इस्तहज़ार केरु कंदा हुआ, काफ़िरीन घटि कंदा हुआ, मुनाफ़िक वधीक कंदा। पोइ अलाह पाक तॾहिं थो चए त मुनाफ़िकीन ऐं काफ़िरीन हिकु ई ॻाल्हि आहे, बसि सभई जहन्नम में। अलाह से असांखे बचाए, ला जअलना मिनहुम, अल्लाह ला जअलना मिनहुम, अलाह से असांखे अहिड़े मामले खां बचाए जो असां क़ुर पाक अहिड़े कंहिं महफ़िल में वियूं जिते क़ुर पाक जी जेको आहे तज़हीक थी वञे, चवंदा आहिनि सिंधी में, आयो असां वेठा ॿुधूं, अलाह अकबर जल शान, कॾहिं न। सूरत अल-अनआम में ही आयत जेको आहे, इन में छा आहे, वइज़ा रअयत अल्लज़ीन यख़ूज़ून फ़ी आयातिना फ़अरिज़ मिनहुम, इहो पहिरीं जेका सूरत अनाम आहे न, हीअ मदनी सूरत, हीअ मकी सूरत आहे। मकी सूरत में अॻु में इहो हुकुम अची चुको आहे, तॾहिं ही क़ुर पाक ही चवे थो पियो, हा नज़ल अलैकुमुल किताब, ॾिसो क़ुर पाक ते कंहिं तनक़ीद न कई, न कोई चए थो भई हाणे त हुकुम हाणे थो अचे, अॻु में किथे आयो आहे, अॻु में अची चुको आहे। सूर अल बकर मदनी सूरत आहे, हीउ जेको हुकुम अची चुको आहे अॻु में ॿी आयत में, उहो ही आयत आहे 68 नंबर सूरत अल अनआम जी, इहा मकी सूरत आहे, माना इहो हुकुम अॻु में अची चुको आहे। ॿियो मज़े जी ॻाल्हि इहा त क़ुर पाक में तव्हां ॾिसो हदीसिन ग़ैरी ही हिते लिखियलु आहे न, और जेको मथे ॾिसियासीं हिन, ही जेको या जो आहे न, हीअ हिनखे या फ़ारसी चवंदा आहिनि, या फ़ारसी उहो ईअं लिखंदा आहिनि, या असां सिंधी में गोलता ॿ टुक सां लिखंदा आहियूं न, फ़ारसी वारा हीअ या लिखंदा आहिनि। ठीकु, 100 आयत आख़िरी असांजी आहे 141 मुनाफ़िक काफ़िर आहिनि, ॻाल्हि ई ख़तमु थी वई। तॾहिं अलाह पाक चयो 140 नंबर आयत में त मुनाफ़िक काफ़िर किथे वेंदा, जेके इनकार कयो, जहन्नम में। डॉक्टर ऐं मुनाफ़िक उहे काफ़िरनि जहिड़ा ई आहिनि, पर मुनाफ़िकनि जा ॿ क़िस्म आहिनि, असां सूरह अल बक़रा में पढ़ी आयासीं। हिकिड़ा जेके अलाह मोहलत ॾिनी आहे त मन सम्झनि, जेके ॿुॾतर में आहिनि, हिकिड़ा उहे जेके पंहिंजे गुमराही में हद खां वधी था वञनि, उन्हनि खे का हिदायत कोन थी मिले। हिनखे असां चइनि हिसनि में विरायो 141 खे, ॾिसो 1/4, अल्लज़ीन यतरब्बसून बिकुम, उहे जेके मुनाफ़िक इंतज़ारु कंदा आहिनि तव्हांजो। हिन में मुनाफ़िक जो लफ़्ज़ कोई कोन्हे हिते, पोइ मुनाफ़िक जो लफ़्ज़ छो आयो आहे हिते, लफ़्ज़ मुनाफ़िक कोन्हे को, त हीअ हिते मुनाफ़िक लिखियल आहे, माना आहे त तर्जुमो ग़लति आहे या सही आहे? अॻिते ॾिनल आहे न सही, पहिरियां हा, ॾिनल आहे साईं, जामिल मुनाफ़िकीन वल काफ़िरीन फी जहन्नम जमिया, माना ॻाल्हि मुनाफ़िकनि जी हले थी पई, हले बिल्कुलु पई तव्हां थी सही था मथे चओ, ॻाल्हि हले थी पई, पर ही हा। मुनाफ़िक त हिन अरबी जे क़ुर पाक जे लफ़्ज़नि में कोन्हे को, पर हिते लिखियलु आहे उहे जेके मुनाफ़िक इंतज़ारु कंदा आहिनि तव्हांजो, माना हीउ तर्जुमो ग़लति थींदो। उसूलनि त तर्जुमो ग़लति थींदो सर।
बिल्कुलु सही था चओ साईं, पर जेकॾहिं असां हिते ब्रैकेट में हिनखे लिखियोसीं माना हीअ आयत जो हिसो न आहे, सम्झण जे लाइ आहे। जी नो इन जे दोस्त। करे हम्म, जी हा, जेकॾहिं असां हिनखे ब्रैकेट में न लिखूं त तर्जुमो ग़लति आहे। हालांकि आहे बिल्कुलु हक़ीक़त आहे त इहा मुनाफ़िक़ जे बाबति ॻाल्हि हले थी पई, पर छो जो अरबी में लिखियलु कोन्हे हिते या क़ुर जे लफ़्ज़नि में, त इहो ग़लति थिया, पर इनखे ब्रैकेट ॾेई करे बचाए वियो पाण खे, त भई हीअ तर्जुमो ग़लति न आहे। हीअ ॻाल्हि कंहिंजी थी हले, उहे केरु जेके 140 में ज़िक्र करे आयासीं, केरु उहे मुनाफ़िक़ इंतज़ारु कंदा आहिनि तव्हांजो, यतर बस माना इंतज़ारु थींदो आहे, तूं न इंतज़ारु तव्हांजो, बिकुम कुम माना तव्हांजो, छाजे लाइ फैनकान लकुम फथुन, पोइ जेकॾहिं हुई या थींदी आहे, ईअं चइबो आहे हुई या थींदी आहे तव्हां लाइ का फतह किथां ईंदी आहे, मिनल्लाह, अलाह वटां। विढ़ंदो त माण्हू पाण आहे, पर फतह कंहिंजे हथ में आहे, इलाज त माण्हू कंदो आहे, शिफ़ा कंहिंजे हथ में आहे, शिफ़ा मिनल्लाह आहे, अलाह जे हथां ईंदी आहे। तव्हांखे का बि कामयाबी थींदी आहे त कंदो त माण्हू आहे पाण न, पर तरफ़ां कंहिंजे आहे, अलाह जे तरफ़ां। माण्हू का कोशिशि कंदो आहे मोमिन थियण जी त इज़त मिले, जेकॾहिं कंहिंखे इज़त मिली त उहा किथां ईंदी आहे, अलाह वटां। ऐं अलाह पाक न करे को मग़रूरी कई, कंहिं ॾिय खार कयो कंहिं, त उनखे अलाह ज़िलत जेकॾहिं ॾिनी कंहिं दुनिया में बि ख़्वारी बि, उहा किथां ईंदी, कंदो माण्हू पंहिंजा अमल, पर ज़िलत ईंदी कंहिं वटां, अलाह जे तरफ़ां थींदी। नुक़सानु ऐं फ़ाइदो, माण्हू चवंदा त मां हीअ शइ कई, इन सां हीउ फ़ाइदो थियो या हीउ नुक़सानु थियो, स्टॉक वरिता हिन में ॿुॾी नुक़सानु थियो, पर अमल इंसान जो पंहिंजो हूंदो आहे, पर नफ़ो नुक़सानु कंहिंजे हथ में आहे, अलाह जे हथ में। त हीअ जेका फतह मुनाफ़िक़नि जी ॻाल्हि आहे, पोइ जेकॾहिं हुई या थींदी आहे तव्हांखे का फतह अलाह वटां, कालू माना छा, कालू माना चवंदो जैसे आहे, चवंदा आहिनि, छो जो वाह आहे न हिन में, कालू चवंदा आहिनि, अलम नकुम माहू, त छा न हुआसीं अव्हां सां गॾु, न माना न माना असीं, कुन माकुम माना हुजणु, माकुम तव्हां सां गॾु असां न हुआसीं छा। पोइ मोमिननि खे ईअं चवंदा आहिनि, हाणे इंतज़ारु कंदा त मोमिन खे फतह थी थिए या शिकस्त थी थिए, पोइ बयानु बदिलबो, फतह थी वई, असां त तव्हां सां गॾु न आहियूं छा भाउ, असां त गॾु आहियूं तव्हां सां, असांजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि, अलाह अकबर। हीअ आयो आहे हीअ हमज़ो, हीउ सुवालु आहे, छा असां, हीउ सुवालु न आहे त असां तव्हां सां गॾु आहियूं या न आहियूं, माना ईअं हूंदो आहे, छा असां तव्हां सां गॾु न हुआसीं छा, हिनखे चइबो आहे इस्तफ़ामी आहे, सुवालु नामूने ॻाल्हि पुछणु का, हिनखे छा चइबो इहो, हमज़तुल क़तई, ठीकु आहे। ऐं हे ॾिसो हमज़तुल क़तई, हिनखे छो जो परमानेंट हरकत आहे, हिनखे दाइमी हरकत, हमज़तुल क़तल खे हरकत कहिड़ी हूंदी आहे, दाइमी, पर हमज़तुल क़तल खे दाइमी हरकत कहिड़ी हूंदी आहे, फतह हूंदी आहे, दम हूंदी आहे, कसरा हूंदी आहे, कोई ॿुधाईंदो। फतह कसरा बि थी सघे थी पई ऐं दम बि थी सघे थी पई, क़तई में निशानी काई बि थी सघे, हिते फतह बिल्कुलु आहे, बिल्कुलु सही जवाबु आहे इहो, त हिते फतह आहे, पर कसरा बि थी सघे थी पई। इन अल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर, इन पोइ हीउ ॾिसो, हीउ जेको आहे फ इन लिखियो पियो आहे न, हीउ हमज़तुल क़तई आहे, फ सां गॾियल आहे हीउ, पर हिन ते हरकत ऑलरेडी आहे, कसरा, दम बि थी सघे थी पई, पर उहा परमानेंट हूंदी आहे, उते तव्हां कढी नथा सघो। हमज़तुल वसल में दाइमी न हूंदी आहे, उहा टेम्पररी हूंदी आहे। त हीअ हमज़तुल इस्तफ़ाम आहे, हिनखे हमज़तुल क़तई बि चइबो, हमज़तुल इस्तफ़ाम बि चइबो। इस्तफ़ाम जो मतिलबु जेको आहे सुवाल करण वारो हमज़ा, हीउ जॾहिं बि क़ुर में न ईंदो माना का शइ सुवाल थो कयो वञे, पर सुवाल हा या न में आहे, माना हीउ अजीब क़िस्म जो इहे सुवाल चइबो आहे न, छा असां त गॾु न हुआसीं छा, इनकारी टाइप ते, हीअ माना हीअ कंफर्मेशन आहे, सुवाल त आहे, छा मुंहिंजी फ़ोन न आहे, माना छा हीअ मुंहिंजी फ़ोन न आहे, माना मां तव्हांजो सुवाल कोन थो कयां, मां तव्हां सां कंफर्म थो कयां त छा तव्हां नथा सम्झी मुंहिंजी फ़ोन आहे, हीअ मुंहिंजी ई फ़ोन आहे, कमाल था कयो तव्हां यार, छा मुंहिंजी फ़ोन हीअ न आहे, माना हीअ मुंहिंजो कंफर्मेशन का करण जी, अलाह पाक चए थो पियो, त उहे ईअं चवंदा आहिनि, छा न हुआसीं असां तव्हां सां गॾु ऐं जेकॾहिं आहे काफ़रनि जो भाङो सोभ जो, पर जेकॾहिं काफ़र खटी विया त पोइ नसीब माना भाङो, कालू पोइ चवनि था पिया उहे ई मुनाफ़िक़, अलम नस्तहविज़ अलैकुम व नम नअकुमिल मोमिनीन, मना न मना माना मना नम नअकुम, ठीकु आहे। हाणे त हाणे छा था चवनि,
जॾहिं काफ़िर खटी विया मुस्लमाननि खे फतह न थी, चवनि था त काफ़िरनि खे इहा, हाणे काफ़िरनि खे था चवनि छो जो उन्हनि खटियो आहे न, छा असीं ग़ालिब न आहियूं तव्हां ते, माना असां तव्हां खां ग़ालिब न आहियूं, असां मां तव्हां सां कोन्हे जो असां हक़ीक़त में त असांजो इहो हक़ आहे वधीक फ़ाइदो वठणु, तव्हां जेको जंग मां फ़ाइदो वरितो आहे जेकॾहिं को माल गनीमत वग़ैरह जो, ऐं न बचायोसीं तव्हांखे मोमिननि खां, हाणे हिते वरी अगेन अलम, माना असां तव्हांखे ख़बरूं ॾींदासीं त मोमिन अचनि था, हुननि जी हीअ तयारी आहे, असां त तव्हांखे हक़ीक़त में असां हिन तव्हांजी फतह ते त असां ग़ालिब आहियूं, छो जो असांजे करे तव्हांजी फतह थी आहे, असां तव्हां सां गॾु हुआसीं, मुस्लमाननि थोरी असां गॾु हुआसीं। कमाल आहे इहो, ॾिसो न अलाह पाक क्लियर लफ़्ज़ चया आहिनि। हुन खां पोइ 4/4 आहे इहो आख़िरी, फल्लाहु यहकुम बैनकुम यौमल क़यामत, पोइ अलाह निबेरो कंदो अव्हां जे विच में ऐं क़यामत जे, न सॉरी, तव्हांजे विच में निबेरो कंदो यौमल क़यामत, क़यामत जे ॾींहुं, वलई यजल अल्लाहु लिल काफ़िरीन अलल मोमिनीन सबीला, ऐं न कंदो अलाह काफ़िरनि लाइ मोमिननि ते ग़लबे जी का वाट, माना न कंदो अलाह काफ़िरनि लाइ मोमिननि ते ग़लबे जी, मोमिननि ते ग़लबो काफ़िरनि जो करे कोन थींदो एट द एंड, वक़्ती तौर ते उहो काफ़िर जे करे ग़लबे में अची विया त बि ठीकु आहे, का शइ जंग खटी वियूं, अॼु ताक़तवर आहिनि, भले हुजे, पर अलाह पाक जो इहो फ़ैसिलो आहे त ग़ालिब केरु रहंदो, मोमिन रहंदो। हाणे हिते न रहियो त आख़िरत में त आहे ई आहे न, छो जो फ़ाइदो कंहिंजी आहे, फ़ाइदो कहिड़ो, आख़िरत जो असुलु फ़ाइदो आहे। हाणे तव्हां ॾिसो त हिते ही रुकू ख़तमु कयो, 141 असां कयोसीं, असांजी स्लाइड ॾियूं तक़रीबन लेक्चर पूरो थियो आहे। हिकिड़ी तमामु अहम ॻाल्हि आहे सभिनी जे लाइ, ही आख़िरी, तव्हां ॾिसो त हिते लिखियो पियो आहे, ओ हिते 20, 7, 17, हिन जो को मतिलबु सम्झी सघे थो कोई छा लिखियलु आहे, थोरो हिनखे वाज़े कयूं, ही 20 लिखियलु आहे, ही 7 आइन जे विच में आइन आहे, आइन जी निशानी छा थी ॿुधाए, आइन रुको रुको रुकू, रुकू जे विच में 7 नंबर ई छा थो ॿुधाए, सतो रुको, आयतूं, 7 आयत, 7 आयतूं, हिन सत रुकूअ में आयतूं, अंदरि पेट में, हिन रुकूअ जे पेट में 7 पेट आयतूं में आहिनि, 7 आयतूं माना असां आहिनि। जेको जॾहिं रुकू 20 हाणे पूरो कयो त हिन टोटल घणी रकतूं आयतूं असां पढ़ियूंसीं, 7, 7 35 खां शुरू कयोसीं न, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 41 ते ख़तमु कयोसीं, घणियूं आयतूं पढ़ियूं, 20 रुकू में 7 7 आयतूं 7 पढ़ियूंसीं, ऐं रुकू कहिड़ो पूरो थियो हिते नंबर, 17 ओही साईं, ओही मथां लिखियो पियो आहे, 20 हा रुकू 20 पढ़ियो आहे न असां, हे ठीकु आहे, त माना हीउ रुकू जेको आहे, पर इहो कहिड़ी सूरत जो रुकू आहे इहो ॿुधाईंदो, कोई ॿुधाईंदो त हीउ छा जो 20 मतिलबु छा, 20 रुकू नंबर त आहे, पर मतिलबु छा, उहो इन सूरत जो रुकू, असां सूरत कहिड़ी था पढ़ूं, अनिसा, निसा, अनिसा जो असां 20 रुकू पूरो कयो आहे, सही, ऐं हिन रुकूअ में असां पढ़ियूं 7 आयतूं, आयतूं जेके हिन रुकूअ में हुयूं, पोइ 17 छा आहे, इहो वॾो मसइलो आहे। भई सिपारो कहिड़ो था पढ़ूं असां, पंजूं, कहिड़ो नंबर हो 5 सिपारे जो नालो, कंहिंखे यादि आहे, लिखियो पियो आहे साईं, जेके स्लाइडियूं मोकिलींदो आहे त असां इहे अॼु सिखंदासीं, हुन में लिखियो पियो आहे त 20 रुकू, पारो कहिड़ो हुया, मोहसनात, मोहसनात, माशा अल्लाह, वल मोहसनात, ओहे हो, माना ही 17 रुकू आहे, वल मोहसनात जितां शुरू थी, ही 17 नंबर रुकू हुनजो अची पूरो थियो हिते, ही थी रुकू नंबर 20 जी ॻाल्हि जेको असां पूरो कयोसीं, हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि ॿी था कयूं, पोइ ख़तमु था कयूं, हिन खां पोइ कहिड़ो नंबर रुकू ईंदो, सूरह निसा जी ॻाल्हि था कयूं पिया, ओहे ईंदो 21 ताईं असां आयतूं ख़तमु कंदासीं 152, जॾहिं असां शुरू कंदासीं, किथां शुरू कंदासीं, 142 खां, हिन रुकूअ में, रुकू नंबर 21 में हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे, उहा कहिड़ी आहे, उहा हितां बि मालूम थिए थी पई, पर इहो तव्हां हर कंहिंजो होमवर्क आहे, मां हुते ॾींदुसि बि सही, जो कंशा न त ग्रुप ते कंहिंखे ख़बर आहे त रुकू 21 में हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि कहिड़ी आहे, ॿुधायो, रुकू 21 में हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि ईंदी, हितां मालूम थिए थो पियो, कंहिंखे नज़र अचे थो त थो थिए, ॿियो सिपारो शुरू थींदो साईं, वाह माशा अल्लाह, बहितरीन, उहो कीअं ख़बर पई साईं हिन मां हितां,
साईं हिकु हिकु नंबर माना ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं ही सिपारो कंटिन्यू थिए हा त पहिरें में छा हुयो हिते हिते मोसनात जेको हले थो पियो हिन 17 जो 17 नंबर रुकू पूरो थियो हिते त जॾहिं 21 नंबर रुकू अचे सूरा निसाए जो हुन में आयतूं घणियूं ईंदियूं 11 यार 11 त अचनि पर हिते 21 बि अची वियो हिते हिकु कीअं अचे हिते त 18 थियणु खपे साईं नईम साहिब मसलो हल करे ॾिनो चई त पोइ हे पारो ई सिपारो ई को नओं थो शुरू थिए उहो कहिड़ो सिपारो थींदो 6 नंबर सिपारो बल मोसनात मां पोइ कहिड़ो ईंदो सिपारो उहो युहिब्बुल्लाह हिते असां पंहिंजो इहो सेशन ख़तमु था कयूं पिया अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन ऐं दुआ इन दुआ सां त मुंहिंजा मौला जेको असांजे क़ुर पढ़ियो आहे असां टाइम लॻायो या अलाह साईं असांजो अचणु वेहणु सम्झणु सिखणु क़बूल फरमाए पहिरियों दुरूद पाक पढ़ूं बल्कि अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद या अल्लाह त शुक्र अदा कयूं था पिया तुंहिंजो मुंहिंजा मौला पाक तूं असांखे तौफ़ीक़ नसीब कई त तुंहिंजे क़ुर खे सिखण लाइ असां हिते आयासीं ऐं क़ुर पाक जी सिखण जी कोशिशि कईसीं असांजे अचण खे क़ुर सिखण खे ॿुधण खे सम्झण खे ॾिसण खे या अलाह साईं इन्हनि सभिनी नेकिन खे क़बूल फरमाए मुंहिंजा मौला पाक इन जो वॾो दर्जो नसीब फरमाए असांखे या अलाह साईं असांखे क़ुर सिखण ऐं सिखाइण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ऐं उन जी हिदायतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए छो जो असां में तमामु घणियूं कोताहियूं आहिनि ऐं मां वल्लाही थो चवां त कॾहिं कॾहिं क़ुर पाक जॾहिं मां सम्झाईंदो आहियां न मूंखे दिलि चवंदी आहे त इहो ईअं ज़ुबानी ॻाल्हि थी हले पर दिलि सां ॻाल्हि नथी हले छो जो जेके अंदर में उहा शइ असांजे कम से कम मां ॾिसंदा त मुंहिंजे में त कोन्हे उहा काफ़ी शयूं मां ॾिसंदा त क़ुर जे ख़िलाफ़ आहिनि चैट में हिकिड़ी सिस्टर तस्नीम लिखियो नून कुतनी व्हाट इज नून कुतनी हू नून कुतनी मां ॿुधायां थो छा दुआ पूरी कयूं त पोइ सेशन मां रिकॉर्ड ख़तमु कंदुमि पोइ मां ॿुधायां थो नून कुतनी छा आहे त मुंहिंजा मौला पाक असांजे सभु इन खे क़बूल फरमाए जेके बीमारुनि खे शिफ़ा नसीब फरमाए या अलाह साईं जेके असांजा अज़ीज़ करे गुज़ारियो आहे उन्हनि खे वॾा दर्जा नसीब फरमाए मुंहिंजा मौला ऐं जेके बि असां दुआऊं घुरियूं आहिनि घुरंदासीं रमज़ान करीम अचे थो पियो या अलाह साईं असां हुनखे तयारी करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए सल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़ि मुहम्मद वाली साहिब अजमईन बिरहमतिक या रहमान रहीमीन सूर मुल्क जेके यादि न आहे अॼु खां यादि करणु शुरू करे ऐं महिरबानी कयो रमज़ान करीम जी का राति न गुज़रे जंहिंमें सूर मुल्क न पढ़ी वञे इंशा ताला अच्छा हिकु रिकॉर्डिंग पंहिंजी ख़तमु कयूं जी